पुट हिमल तू मसलो करे आहीं राणी खे वठी वञण मुनासिब नाहे मां वञी थी थो अचां। इहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे बाबा। मूसा खे असांजे खिलाफ़ कई कन भरिया हूंदा ऐं मूसा होश में न हूंदो। तूं अदी खे वठी वञी ऐं तोखे अचण न ॾियनि इहा असांजी बेइज़ती आहे बाबा। अदा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त कुझु ॾींहुं सब्र कयो ऐं बाबा खे ॿियो ॾांहुं न मोकिलियो। जेकॾहिं बाबा न वियो न त मूसा असांखे ग़लति सम्झंदो। इन करे मूसा खे हक़ीक़त बयानु करणु तमामु लाज़मी आहे। पुट वञा थो मूसे खे मञाइण लाइ। उते वञण खां पोइ ख़बर पवंदी त मूसो केतिरी कावड़ में आहे। बाबा गैरत जो मसलो आहे। लाज़मी आहे त मूसा कावड़ में हुयो छो त उन्हनि कमीना मूसा खे ग़लति ख़बर ॿुधाई ऐं उन करे तव्हांजो फर्ज़ु आहे त मूसा खे हक़ीक़त खां आगाह कजो। जेकॾहिं मूसा होश विञाए त तव्हां होश न विञाइजो। मुंहिंजी ग़लती जी माफ़ी उन्हनि खां ज़रूरु वठिजो। हिन में माण्हू नंढो न थींदो। सम्झां थो पुट मूसा सां वास्तो ख़तमु नाहे करणो। जो मूसा सां वास्तो ख़तमु थी वियो त पोइ तोखे उतां संग कोन मिलंदो। ऐं बाबा मौक़े जी मुनासिबत सां इहा ॻाल्हि मूसा जे कननि ते ज़रूरु पहुचाइजो त हलीमा जो संग असां वठण था चाहियूं। ठीकु आहे पुट भलाई थींदी तूं रुगो दुआ करे छॾ। अदा ॿ ॾींहं सब्र करीं ऐं हलीमा सां न मिलियां त इहो रिश्तो थी वञे। अरे मूं तोखे चयो त का ॻाल्हि अहिड़ी थी न आहे पर उन्हनि चमचनि हुनखे वधाए ॻाल्हियूं ॿुधायूं हूंदियूं। अदा मालिक भलाई कंदो सणाई थी वेंदी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।